अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि वसलहाए मिल्लतिही अजमाईन अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआन मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा मअल मुत्तक़ीन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौसे आज़म, तेरे जिक्र से बने हैं मेरे काम गौसे आज़म। मीरा मुर्शिद मदद कर दह सुनी वरी तोखा सवा असांजी गुज अदर नाहे गरी। दोस्त का दरी अज उपट एहसान जी। हमदई सलात खां बाद काबरे एहतराम हजरत क़िबला साईं अलहाज साईं सैयद मोहम्मद बख्शल शाह बुखारी दामद बरकात बुला
अजो के बाबरकत प्रोग्राम जा मानवारा मेहमान दीगर सादात किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो, अल्हम्दुलिल्लाह हर साल जिया हिन साल बि असांजे प्यारे भाउ अदा आशिक हुसैन उल्लर साहिब अदा मोहम्मद उर्सुल गंजी महबूबे सुबहानी कुतुबे रब्बानी शहबाज़े लामकानी कंदील नूरानी हैकले यज़दानी सैयदना व मुर्शदना सैयद अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारी शरीफ मल्हाइया दुआ था कयूं अल्लाह सही असांजे हिननि प्यारनि भाइरनि जी ये मोहब्बत मेहनत नंगर न्याज सब बारगाहे गौसियत में कबूल है मंजूर फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो, मूं अवां जी खिदमत में कुरान शरीफ जी हिक आयत करीमा तिलावत कई आहे, उन्हीं जो तर्जुमो तशरीह पोइ जेको रब मूंखां चवरायो अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। अल्लाह सही अवां सां गॾु मूं मिस्कीन जी बहादुरी बारगाहे गौसियत में कबूल ऐं मंजूर करे। मदीने जे साईं फरमायो ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाम, मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सब गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं खे मोकिलियो जेका सलात असां तव्हां जे अॼो के हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पई। चओ सल्लल्लाहु अलैका या चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन्नल्लाह मअल मुत्तकीन, अल्लाह से फरमायो बेशक मां अल्लाह वारन सां गॾु आहियो। मां त गॾु आहियो पर इन रहमत अल्लाह करीब मिनल मुहसिनीन, मां रब जी रहमत भी अल्लाह वारन सां गॾु आहे। हाणे दोस्तो थोड़ी समझण वारी ॻाल्हि आहे। रब तो फरमाए त मां अल्लाह वारन सां गॾु आहियां। छा असां आम मुसलमान सां गॾु कोन्हे? असां सां बि गॾु आहे। हर जाइ हर हंधि मौजूद आहे।
पोइ रब करीम पंहिंजे वलियनि जो शान बयान कंदे फरमाए तो त मां वलियनि सां गॾु आहियां। इहो गॾु हुअणु असां सां बि आहे। हिन मां अल्लाह वारनि जो शान कहिड़ो निकितो? उलमा इकराम फरमाइनि था अल्लाह पाक हर जाइ हर हंध मौजूद आहे, असां सां गॾु आहे, पर अल्लाह वारनि सां गॾु ही आहे जो रब करीम अल्लाह वारनि जी दिलनि मंझि रहंदो आहे। असां सां गॾु आहे पर अल्लाह वारनि जे दिलनि मंझि अल्लाह पाक अल्लाह वारनि जे दिलनि मंझि रहंदो आहे। सिर्फ ॻाल्हि न आहे आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जॾहिं मदीने जा साईं हज ते हुया काबतुल्लाह शरीफ जो तवाफ फरमाए रहिया हुआ त काबे ने मुहार करे पाण फरमायूं काबा शरीफ असां तुंहिंजी अज़मत इज्जत खे सलाम छा कयो, तूं अल्लाह जो घर आई। इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन। तूं अल्लाह जो पहिरियों घर आई जेके ज़मीन जे तख़्ते ते ख़ुदा जोड़ियो आहे, ऐं बेशक तूं बरकत रहमत वारो घर आई, सारी काइनात वारनि जे लाइ हिदायत आई। तुंहिंजो अल्लाह साईं वॾो शान बणायो आहे। सुभान अल्लाह। हथ वधे खणी चओ सुभान अल्लाह। काबो शान वारो, इज्जत बरकत वारो। ऐं असां सां जन हज कयो उन्हनि सां त वरी अहिड़ो वफ़ादार जो क़यामत वारे ॾियारे 7,500 मलाइका ईंदा काबतुल्लाह शरीफ खे वठण जे लाइ। उन्हनि वटि नूर जूं रसियूं हुयूं। काबे खे पोइ चवंदा काबा हल तोखे रब घुरायो आहे। काबो इनकार कंदो, काबे खे वठी कोन हली सघंदा। अल्लाह खे अर्ज़ कंदा रब तो असांखे ताक़त वारो बनायो आहे, पर असां तुंहिंजे घर खे छिके कोन था सघूं। ऐं अल्लाह हलण जे लाइ तुंहिंजो घर तयार न आहे। अल्लाह साईं फरमाईंदो काबे खां पुछो त छा थो घुरे, छा शर्त रखियो अथई हलण जो। काबे खां पुछंदा काबो फरमाईंदो मलाइको मां तेसिताईं कोन हलंदुसि जेसिताईं दुनिया जे कुंडनि कुड़छनि मञा जेके हज करे विया आहिनि, जेके उमरो करे विया आहिनि, उन्हनि सभिनी खे वठी अचो। उन्हनि जो मां काबे ते हक़ आहे, उहे मुंहिंजो तवाफ करे विया, हज करे विया, मां ईअं अकेलो कीअं वञा। इहे सभु हाजी उमरे वारा वठी अचो त इन्हनि खे बि मां पाण सां गॾु वठी ख़ुदा जी बारगाह में हाज़िर चवां। पोइ जेके बि हाजी दुनिया में विया उन्हनि सभिनी खे मलाइका वठी ईंदा। ओ हिते ॿाहिरि इते जा बि हाजी यादागीर इहे भरंदा सभु। ॿिया बाद में हाजी अॻ में, उमिरे वारा अॻ में, सभु हाजी उमिरे वारा उत जमा थींदा मके में। काबा हाणी हल, काबो इनकार कंदो न। मलाइका पुछंदा हाणी छा थो चाहीं? काबतुल्लाह शरीफ फरमाईंदो मलाइको हे त हाजी आया आहिनि, उमिरे वारा आया आहिनि, पर उहे ख़ुदा जा बाना बानियूं जेके ग़रीब आ
जेके मिस्कीन हा उन्हनि वटि ॾोकड़ पैसो कोन हो पर मूंसां मोहबत रखंदा हा मुंहिंजी तस्वीर ॾिसंदा हा त चुमियूं ॾींदा हा मुंहिंजो ज़िक्र ॿुधंदा हा त रोईंदा हा हाजन जा टोला ॾिसंदा हा त रोईंदा हा ऐं चवंदा त हाजी हज वञो था चइजांइ नियाप अंदर रोज़े वेही चइजां ॾुखीअ जो अॾोराप हाजी हज वञो था सवे सलातू सवे सलामा चइजो मिठे मुरसल खे मदामा जॾहिं जो न अजानब जॾहिं जो न अजानब सवा तो अजियाप अंदर रोज़े वेही चइजां ॾुखीअ जो अॾोराप हाजी हज वञो था सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब अल्लाह फरमाइंदो उहे मुसलमान मर्द औरतूं नंढा वॾा जेके पैसा कोन हुआ जंहिंजे करे कोन अची सघिया पर रोईंदा हा मूंसां दिली मोहबत कंदा हा मां उन्हनि खे बि अकेलो कोन थो छॾियां उन्हनि सिकायल खे बि वठी अचो त मां रब वटि वठी इन्हनि जी सिफारिश करे बख़्श राय पाण सां गॾु वठी जन्नत में दाख़िल थिया दोस्तो काबतुल्लाह शरीफ के मुझे महबूब फरमा बड़ी गाला जो मोहब्बत वारा हाजी हलदा उम्रे वारा हलदा पर सिकायल के ॾिसण जी ये जेका मोहब्बत गरीबानी इन्हीं के वॾो मान शाम जो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो शाम जो उन जो नालो हो हज़रत अब्दुल अब्बास रहमतुल्लाह अलैह अब्दुल अब्बास ओ इरादो कई कुरानो मुसो बटे साची हथ कई यार गॾिजी हलो हज करे चई वक़्त में सभु गॾिजी हलिया उठण जो सफ़र हो साईं उठ ते वेठो आहे हज़रत अब्दुल अब्बास जीअं जो ॻोठ छॾियऊं शहर छॾियऊं बाराड़ी जो हिकिड़ो धराड़ो बकरियूं पियो चारे हज़रत अब्दुल अब्बास ॾे निहारे थी चाचा अब्दुल अब्बास अॼु केॾा तयारी आहे छा लॾियो पिया वञो ॻोठ छॾियो पिया वञो साईं अब्दुल अब्बास फरमायो न पुट असां हज ते वञूं पिया मके मदीने वञूं पिया वो धराड़ बकरियूं छॾे जोड़ी आयो अर्ज़ की मुंहिंजा साईं हाणे हिकिड़ो कमु कर हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ क़बूल कर मां ॾाढी सफ़त कई आहे पर मूं वटि ॾोकड़ कोन थिया अचनि परायूं बकरियूं चारींदो आहियां उन मां गुज़र सफ़र कंदो आहियां सिक मूंखे मके मदीने जी घणी आहे ॾाढी आहे मां वञी कोन थो सघां हाणे ख़ुदा रा मां तोखे हिकिड़ो पैगाम थो ॾियां जॾहिं तव्हां मदीने शरीफ़ पहुचो मदीने जे साईं वटि मुआजा शरीफ़ वटो जॾहिं तव्हां सलाम पेश कंदो ख़ुदा जे वास्ते मूं बकरार जो नालो वठी मुंहिंजा बि सलाम रसूल दो जा खे ॾिजां मुंहिंजा हाल हबीब खे
सबा सारे कजा मुंहिंजा हाल हबीब खे सबा सारे कजा ऐं बन भरियो आहियो ला मुरसल मोन मट जा मुंहिंजा हाल हबीब खे सबा सारे कजा मुंहिंजा हाल हबीब खे सबा सारे कजा हज़रत अबुल अब्बास फरमायो ठीक आहे जंहिं वक़्त में साईं वारा मके पाक में पाता मके शरीफ आया हज कयो हज करे जॾहिं मदीने शरीफ रवाना थिया मदीने जॾहिं रसिया मदीने रसण ते साईं बख्शल शाह बादशाह ॿिनि हजनि में सिर्फ मदीने में दाख़िल थियो मुसलमान हुजे दाख़िल थियो त मुफ़्त में मलाइक उनखे ॿिनि हजनि जो सवाब पोइ वरी मस्जिद नबवी में अचे त हिकिड़ो फर्ज़ पढ़े त हज जो सवाब हज जो सवाब प्यारा मुसलमान भाइरो साईं जंहिं वक़्त में मदीने शरीफ रसिया हाणे 40 नमाज़ूं पढ़ियूं जॾहिं बि अचनि पिया त उन धराड़ जा सलाम यादि न पिया थींदो बि आहे माण्हू वेंदो आहे हितां त सभु को चवंदो आहे बाबा मुंहिंजे लाइ बि दुआ कजे मुंहिंजा बि सलाम चइजे पोइ बुज़ुर्गनि चयो हाणे जेको मिलियो उन्हनि सलाम बि चया दुआ जे लाइ उनजो तरीक़ो कीअं आहे छो त इहे जेको माण्हू सलाम ॾिए थो इहो उनजे मथां वाजिब थी थो वञे त हाणे कीअं करे आलिम हिकिड़ो रस्तो कजो त जॾहिं मके पहुचे त ईअं चवे मौला जन जन दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि जे हक़ में दुआ क़बूल कर मदीने शरीफ वञे त मुंहिंजा साईं जन जन तव्हांजे लाइ सलाम अर्ज़ रखिया उन्हनि जे तरफ़ां सलाम क़बूल हज़रत अबुल अब्बास खे ॻाल्हि विसरियो पई वञे मके खां मदीनो मदीने खां मोटी वरी मके पाक पिया अचनि जंहिं वक़्त में फेरे अली मस्जिद अली अलैहिस्सलाम वटि पहुता उतां वरी अहराम ॿधबो आहे हाणे साईं अबुल अब्बास पुराणो मुड़ुस वुज़ू पियो करे दौराने वुज़ू उन बकरार जा सलाम यादि अबो वीचारे ॾाढा मूंखे इलाज कया हा सलाम वीचारे जा विसरी विया जॾहिं मुआज़ शरीफ जे साम्हूं वञो तॾहिं पंहिंजो साथियुनि खे वुज़ू करे चयाई अदा जॾहिं पाण आयासीं त रस्ते में हिकिड़े धनार मूंखे सलाम चया अवां बि शायदि आहियो मूंखे उहे सलाम ॾियण विसरी विया हाणे थोरो इंतज़ार कयो त मां वञा मदीने सलाम ॾेई मोटी थो वञा साथियुनि जो सही हाणे हितां तब ख़ाशो कंदा असां त एॾो इंतज़ार कोन कंदासीं ॿी का सूरत कर छी पोइ भला उठ कायो हलो सामान वारो उठ काए हलो अवां हलो मके मां मोटी मदीने वञी हुन आशिक जा सलाम ॾेई मके अची अवां खे रसण सवारियूं बि कोन्हियूं साथियुनि खे रवानो करे पंधु आयो मदीने शरीफ़ मुंहिंजा बि दोस्तो मुआज़ा शरीफ़ जे साम्हूं आयो आहे अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं फिलाने असांजे ॻोठ जे पाड़े वारे धनार बकरार अवां जे लाइ सलाम मोकिलियो आहे
चवे तो मां गरीब आया एना अचण जड़ो न आया मिस्कीन आया मुझा महबूब मुझा सलाम कबूल फरमायो साईं सलाम अर्ज कया शाम थी वई कि हाणे रात तरसा सुबह जो को काफिलो ॾिसां उन्हनि सां पोइ रलियो वञा हाणे मुझा प्यारा रात जो सुठो पियो आहे गरीब आहे को कमरो कोन्हे होटल कोन हा मस्जिद नबवी में रात जो सुन्नत इत्काफ करे सुम्ही पियो आहे रात आधी जो टाइम आहे पाण निंड में आहे मुझा प्यारा दोस्तो अचानक हिकिड़े जवान अची सॾु कयो चाचा अब्दुल अब्बास उथी सही अब्दुल अब्बास तो फरमाया मुझे अख खुली थी निहारियां त हिकिड़ो ख़ूबसूरत जवान बीठो मूं सम्झो त शायदि मस्जिद में सुठो आहियां इन जे करे अरबी आहे मस्जिद में छो सुठो त पाण हिकदमि 12 बजी थी अदा मां मुसाफ़िर आहियां मुंहिंजो घर कोन्हे हिते इन जे करे उन जवान चयो न न उथी जाग बटन सही कर कपड़ा सही कर तो मदीने जो साईं मिले थो अल्लाह जो हबीब तोसां मिले थो जंहिंजे मिलण जे लाइ सभु सिकदार चवंदा त मूं घर अची थिए जंहिंमें जहिड़ो महिमान काणे तनूरनि में भेरे हणा भाण वो पेकन सूदो पाण सिर घर घोड़ा सैयद फरमाए तो मुंह सारी दे सुंदरी अची जे हेकार पेरन धरिया पिंडलियो हंद विछाया वार ओ साजन सब जमार मां गोली थी गुजारिया सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। उठाण वारो केड़ो हजरत अमीरुल मोमिनीन फारूक आजम हुयो चवे तो दसम थी तैयार थी भी तो मुझो महबूब तो सा मिलंदो सही अब्दुल अब्बास तो फरमाए कि जीअं मां उची बीठुस जो कसमा रोज़े पाक मां ईअं लॻो जीअं नूर बिजली ॿाहिरि आई ओ सारे जग में जान लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया चो सारे जग में जान लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया कचो शम सुतारा बती छाहे बिजली कचो शम सुतारा बती छाहे बिजली मोहम्मद मिठे जी अञा तेज तजले ओ चवा चईन तरफ चवा चईन तरफ सच मकार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया बेड़ा पार थी विया फरमाए जो जीअं जो अल्लाह जो महबूब मुझे समूआ वाह वाह
वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा, वो चेहरो पाक सामू आयो जंहिंजो कुदरत तो कसम खयो। जुल्फ सामू आया जन जुल्फन जो रब कसम खयो। उहा जिंद जान सामू आई जो अमरो करे रब उन जान जो कसम खयो। साईं जॾहिं सामू आया सलाम अर्ज कयो, सलाम दुआ खां बाद महबूबन फरमायो या अबुल वफा भली करे आया जी करे आया। साईं चयो अबुल वफा नालो हुयो अबुल अब्बास। साईं चयो अबुल वफा ते पुराणो मुर्सो समझे तो शायद साईं नालो थोरो इन थी विया अबुल वफा तो सदे अर्ज के सोना मुझो नालो अबुल अब्बास। साईं फरमायो मूंखे बि अबुल अब्बास ख़बर, तुंहिंजो नालो अबुल अब्बास असां अॼु मटे अबुल वफा रखियो आहे। मन वफा वारो वफादार तो जहिड़ो ॿियो केरु वफादार थींदो जो हिकिड़े ग़रीब जे सलाम ॾियण जे लाइ हेॾो पंध करे आयो आहे। ये तो वफा है तो उन गरीब आशिक सां निभायो। इन जे करे असां तोखे माॻी लक़ब चयो अबुल अब्बास उर्फ अबुल वफा। अबुल वफा मुझे महबूब खे वफा पसंद आ, मोहब्बत पसंद आ। पाण फरमायो अबुल अब्बास हाणे तो कम कार हुजे त ॿुधा मां वञा थो। अर्ज की सोना साईं पुराणो पुरुष वो सामान उठ मके वारो सफर सवारी कोने की थींदो कि भला मूंखे मके वञणो आहे। अगर को काफ़िलो वञे सफर खयो वञे फरमायूं मके वञणो आहे जी साईं। मां ॿिन्ही पुलनि खां चढ़ाई हीअं खणी हीअं जो रखियो त ॾिसे काबे जे अॻियां बीठो तवाफ हले पियो काबे जे साम्हूं अची बीठी। जिस तरफ उठ गई दम में दम आ गया, जिस तरफ उठ गई दम में दम आ गया, उसने गाहे इनायत बेला सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमए बज़ में हिदायत बेला सलाम। यारा मुसलमान भाइरो जन जी काबे सां महबूबन सां मोहब्बत आ, इमामन सां मोहब्बत आ, मुझे मुस्तफा जे गुलामन सां मोहब्बत आ। या मोहब्बत मुझा प्यारा जहन्नम में वञण न ॾी, या मोहब्बत खंबे खड़ी वेंदी जन्नत में। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह के महबूब फरमायो काबा तुझी इज्जत अजमत खे मां रसूलुल्लाह जो सलाम आ। पर हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधो, मां मदीने जे मीर जो मोमिन वली अल्लाह वट तोखां त शान में मथे आ, पर खुदा जे अर्श अज़ीम खां बि मथे आहे। मुझी उम्मत जो वली, मुझी उम्मत जो मोमिन, उम्मती शान में फजीलत में खुदा वट तोखां त मथे आ, पर अर्श अज़ीम खां मथे आ। मुझे महबूबन वरी वज़ाहत फरमाई छाजरा काबा बुध तू काबो आई, खुदा जो घर आई, पर हकीकत में घर न आई, मजाज में घर आई। तुझे अंदर खुदा पाक कौन थो रहे, पर फलियन जे जिलन में खुदा रहंदो आहे।
नहनु अकरब कहदा कहदा सोहना साडे वेरे आया अब्दुल वरीद दी सेज छाके साडे अंदर तेरा लाया वफी अनफुसिकुम दी शमा जला के साडा लूलू आ चमकाया आदम यार वसे विच घर दे असाई ने शोर मचाया इन जिला सखी सुल्तान मोहम्मद बाहू फरमाया जिन दिल में रब छोड़ फरमाया चोए तन मेरा चश्मा होवे कि मैं मुर्शिद वेखना कजा लोलो दे मुझे लख चश्मा एक खोला एक कजा इतना डिठिया मैनो सबर नावे और किथे वाले मुर्शिद दा दीदार बाहू मैनू लख करोड़ा ये सही शेर किथे जा अम्मा के सम्मा संजो नालो मोहम्मद याहू जो जिक्र कंदा तुंहिंजे करे पाक नालो सालो मोहम्मद अम्मा पुछो पुट के वली कामिल जे हथ में हथ अम्मा हाने तुझी दुआ सां मां मथे न्यारी आया त अर्श अज़ीम ॾिसो मां चवण लगी पुट अर्श ॾिसी थो लामकान ॾिसी थो पर अञा तोखे मालिक नज़र कोन था अचनि पर जॾहिं कई कामिल जो हथ वठंदे त वो अर्श जे मालिक रब करीम मूंखे बि मिल सां मिलाईंदो रब जो दीदार बि कराईंदो अम्मा साईं जी नालो बीबी रास्ती रहमतुल्लाह ताला अलैह चमा पियो छा कया दहली वञ दहली उते पीरन जे पीर यारी वारे पीर जो बचड़ो वेठो थई हज़रत अब्दुल रहमान जी यारी वारे पीर जो बचड़ो दहली में आखिरी जहान वञण वारो कर गया अचई रात
सुबह वेंदई साजरी लूह लूह मज लतीफ जे कर इन्हन जी तात ये जोगिन सदी ज़ात बे फेरे भाग मिले जा आहिन ओताकन में ताकि साण न और नद भेरा ॾींहं में पाण मथां उन घोर ओ वया जिंगलोर त करम मिलंदई का पड़ी सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत सखी सुल्तान मोहम्मद बाऊ रहमतुल्लाह अलैह मुझा प्यारा दोस्तों गोठा निकाल हली तहली पता आजा अब्दुर्रहमान दहलवी जो पुछी साईं दे दरबार में आया साईं दे चेहरे ते सुल्तान बाहू जी नजर पई साईं जी सुल्तान मोहम्मद बाहू ते नजर पई फरमायो मोहम्मद बाहू सुठो कई अची वे असां सामान बधियो वेठा आहियूं असां जी बि रब दे तयारी आ तुंहिंजो भंग मूं वटा अची वियो आहे त हलिया मां तोखे उहो पती उहो हिसो ॾियां साईं सुल्तान बाहू थियो बख्शे जा साल लॻा 2 साल लॻंदा चिल्ला कढाईंदो मेहनत थींदी जदू हे हो पर न साईं जो असां बि तयार ओ अदा साईं असांजो बेड़ो तयार आहे अदा साईं असांजो बेड़ो तयार आहे खण समर को सारे खण समर को सारे अॻियां पाणी तारो आहे ओ पाणी तारो आहे अदा साईं असांजो बेड़ो तयार आहे अदा साईं असांजो बेड़ो तयार आहे से सुल्तान बाहू जो फरमाए साम्हूं वेठो आहियां हेॾा साईं वेठो आहे मूंखे चई चओ जी क़िबला छा चवां पाण फरमायो चओ अल्लाह बाहू कम थी वियो 99 झक सोनारे जा हिकिड़ो झक लोहार साईं जो वर्मा मां सोच में पइजी वियो बस अल्लाह के नाम कर वरी साईं सुल्तान बाहू चो साईं जो बाहू हाणे इहो कलमो वरी असां जे शहर में न दोहराए एॾा वञ गढ़ मारा चनाब जे किनारनि ते वञी हू कजां पाण जो फरमाए खुदा जे बाने एड़ी वट ॾिनी जो कामिल मुर्शिद ऐसा होवे जिया धोबी वांगू सटे सच्ची साबुन लखते कामिल मुर्शिद ऐसा हो वे बाहू जेड़ा लूलू विच वसे
शहर में दहली में रखे अर्ज की किबला आयो पहिरियों दफ़ो दहली थोड़ो चक्रो लगाया का मिठाई पसंद अचे को अहिड़ो तोहफ़ो नज़र अचे त अम्मा लाइ चवंदी दहली में मुंहिंजे लाइ छा साईं जो चक्कर वरी लॻा पर इहो कलमो हिच न थिए साईं अचे पियो शहर में दाख़िल थियो ॾिठई त हिकिड़ो मटकनि जो दुकान त उन ते मटन ते नक्श निगार जो कमु थियलो साईं जो भला मटको ॾिसां सोना पाण हिकिड़ो मटको खणी ॾिसे पियो त हिकिड़ी माई बची वई उन बि मटको खणो साईं ॾिसे पियो माई छा कयो साईं अकल खे माई ग़रीब माण्हू आहे टुटी पवंदो वीचारे नुक़सान थींदो छो थी भॼे माई न्यारे चवण लॻी अल्लाह जा बाना शायदि कले तो मिट्टी जो थांव ख़रीदी ए मिट्टी जे थांव में कच्चा पक्का हूंदा ठुकाए खणबो आहे भॼाए खणबो आहे सुल्तान बाहू तो फरमायो न त मुंहिंजो दिमाग़ खोले छॾियो अरे मिट्टी जा थांव पिया वठजनि उहे ठुकाए पिया खणजनि मूं मुर्शिद सां अल्लाह हू जो सोजो कयो आहे मूं त न वॼायो न ठुकायो अने के मुर्शिद झलियो पर भाई जो इहा ॻाल्हि कई पाण थी भला आज़माया सौदो कहिड़ो कयो सौदो केतिरो आहे पावर वारो पाण दुकान जे साम्हूं बीठो फरमाई अल्लाह ये जो अल्लाह हू चई जानवर पक्षी वण मुंहिंजा प्यारा दुकानदार सभिनी ते वजद जारी थी वियो सभु कंद ॾाहण सॼो निज़ाम धर्म भरम थी वियो माण्हू भॼंदा विया साईं ख्वाजा अब्दुर्रहमान दहलवी खे वञी चयो साईं अलाए किथां जो दुर्वेश आयो आहे हीअ जो सरब हई अथई त माण्हुनि ते वजद जारी थी वियो आहे आतम कंद पई हले मेरे आतम कंद पई हले बकरी आठ कंद पई हले सभु माण्हू कंद वेठा हणनि कारोबार माण्हुनि खे विसरी विया दुकानदारनि खे वापार तोरूं विसरी वियूं आहिनि साईं सम्झी वियो त मारो मुरीद बाहू आहे शायदि उन अल्लाह चयो आहे भॼंदा आया अची सुल्तान बाहू खे कुल्हे ते हथ रखियो फरमायो मोहम्मद बाहू मूं तोखे ताक़ीद कई त हीअ अखर असांजो हिते इस्तेमाल न कजां वरी ॿीहर हिनखे न दोहराइजां साईं सुल्तान बाहू जी नज़र मुर्शिद करीम ते पई अर्ज़ कई साईं मां बि मजबूर आहियां दी बूटी मन मेरे विच मुर्शिद लाया नफियस बासदा पानी मिलिया हर रगे मर इतना ॾिठी अंदर बूटी मुश्किल मचाया सदा जीवे
यारी वाले पीर के बचड़े वो दस्तगीर जो कमाल साहब सयाजी बचन से बख्शन साहब बादशाह 80 रोज जलसो सही पीरान पीर बचन साहब लो हफ्ते में जुमे जी रात सुमर जी रात बजर साईं जे जलसे में 150 थोड़ी होगा हिकड़े जलसे में घट तादाद 70,000 दूर दौर जे हिसाब सां आबादी वधी आहे अगे आबादियूं घटि सवारियूं घटि हूंदियूं अचवञ जो वॾो मसलो अल्हम्दुलिल्लाह आश के रसूल मुजाहिद दीन व मिल्लत क़िबला सैयदी सैयद हाफिज खादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह अलैह जवान 10 साल पहिरियों मुंहिंजे मामले जी मोट हुआ मिली मोट जो मुंहिंजा प्यारा दामीर दुनिया की तारीख़ में सब खां वॾो जनाज़ो आबादी घटि हुअण जे लिहाज़ सां इमाम अहमद बिन हंबल जो थियो उनमें घणा माण्हू आहे सही आशिक 12 लाख आबादी कोन्हे पर साईं जे जनाज़े अहमद बिन हंबल जे जनाज़े में 12 लाख माण्हू आहे वॾी ॻाल्हि आई जो जनाज़ो ॻोठ मां खयो त विच ते ये 5 रस्तनि खां पुरानो ॻोठ कब्रिस्तान थोरो परे हो छेटो हो साईं जो जनाज़ो कयाऊं त जनाज़े मजा नूर निकितो जेको आसमान सां वञी टकरायो उन नूर जी लाइट खे ॾिसी जेके बि ॻोठनि वारा हा उन्हनि में जेके गैर मुस्लमान हा सभु कलमा पढ़ंदा मुस्लमान थींदा विया कदर वारा कदर कलम जन जे हथ में गबटाए अगिया वरी वारे ॿिया लिखनि पलूं सो पाड़ीन जंहिं में मिलण मोहम्मद जो आबादी जे हिसाब सां वॾो जनाज़ो इमाम अहमद बिन हंबल जो हाणे वरी आबादी जो दोस्तों महबूबा जी बहुत जो सुनो गाल पे अर्ज सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीबल्लाह। ये किताब या अग में शायद वो आलो हो, इन जो नालो आ बख्शिश जो खजानो। लखंदड़ आहे मखदूम मोहम्मद हाशिम छटवी रहमतुल्लाह, जेके मदीने जे साईं सलाम जो जवाब ॾिनो। ऐं हिन में निमाज़ रोज़े हज जो बयान कोन्हे, ॿियुनि ॻाल्हियुनि जो बयान कोन्हे। हिन में निसोरियूं सलाम उहे सलातूं जेके मदीने जे साईं मोहम्मद हाशिम खे सेखारियो। ओ उन टाइम अरबी जो दौर हो, फारसी जो। हाणे उर्दू सिंधी आम जमानू चवण में किताब है। अॻ में जेको किताब हूंदो हो अरबी माण्हू जेके मौलवी साहब शेर पढ़ंदा वो अरबी ऐं फारसी जा अक्सर। हाणे जे दौर जे हिसाब सां मुंहिंजे उस्ताद क़िबला सईद मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुहुल आलिया इरादो कयो त हेड़ो नायाब नुस्ख़ो अरबी में पियो आहे, कंहिं को माण्हू पढ़े कोन्हे, त पंहिंजे ख़र्च सां हिन जो सिंधी में तर्जुमो कयो। असां सिंध वारनि खे फैज़ पहुचाइण जे लाइ त हेड़े आशिक़े रसूल जो किताब पढ़नि, उहे सलातूं पढ़नि, अल्लाह से उनजो बेड़ो पार फरमाए। किताब ॾिसंदो, लिखाई छपाई कागज़ त हिन जी एतिरी क़ीमत कान्हे। सिर्फ साईं 200 रुपया रखिया, उहो बि साईं फरमायो त मखदूम साहब जो ॿियो किताब आहे अरबी में रिसालो फ़ज़ाइल अहल बैत, सैयद जो शान, उहो बि अरबी में आहे। मां इहे पैसा कढी वरी उन ते लॻाए उहो रिसालो बि उम्मत मुहम्मदिया जे हथनि में। दोस्तो हिन जी 200 रुपया मिठाई आहे, जे दोस्त खे खपे ऐं इहा नियत करे माउ पीउ गुज़ारे विया, हिकिड़ो किताब वठी कंहिं मिस्कीन ग़रीब खे, कंहिं आलिम खे, मौलवी खे ॾेई छॾे, त नियत इहा करे जेसिताईं किताब पियो पढ़जे मुंहिंजी अम्मा खे सवाबु मिले। बाबा खे मस्जिद में वठी रखियईं, जेको नमाज़ी अचे हिन जो हिकु ॿ दुरूद शरीफ़ पढ़े, सवाबु बाबा खे मिले। अहिड़ियूं नियतूं कयूं मूंखे मिले। मुंहिंजा प्यारा जेसिताईं ही किताब पियो पढ़बो तेसिताईं अव्हांखे अल्लाह से सवाबु पियो फरमाए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम मुंहिंजा प्यारा हिकिड़ी ॿ ॻाल्हि मुंहिंजे मुर्शिद करीम दस्तगीर दी। अञा बादशाह पीर दुनिया में आयो ई कोन हो। हीअ ॻाल्हि केरु थी बयान करे? अम्मा जी जल उम्मुल खैर सैयदा फातिमा रहमतुल्लाह ताला अलैहा फरमाए थी, पीरन जो पीर बादशाह पीर जॾहिं मूंखे रब्बाता फरमायो रमज़ान जी पहिरीं रात हुई, रमज़ान शरीफ जी पहिरीं रात जी मदीने जो साईं आयो, मुल्कन में मुबारकूं, ये बादशाह पीर आयो त मां चई मूं बि मुबारकुन जो आवाज़ ॿुधो। महबूब मदीने वारो साईं जॾहिं आयो त जेके बि औरतूं हुयूं ख़ुदा उन्हनि खे पुट अता फरमाया। मुझो अब्दुल कादिर जीलानी आयो तो खुदा पाक मां इनके 40,000 उन रात पुट अता फरमाया। वे 40,000 सब खुदा जा वली वई। फरमाए जी जी मदीने जे साईं मुझे नाने साईं जे जिस्म ते मख न वेंदी, ये दस्तगीर जे जिस्म ते मख कान वेंदी। अल्लाह जो महबूब कई घिटीअ खां गुज़री वञे हफ़्ते ताईं खुशबू पई ईंदी हुई। मुझो अब्दुल कादिर जीलानी जई गलीअ मां गुज़रंदा घिटीअ मां उतां बि हफ़्ते ताईं खुशबू पई ईंदी हुई। पीरन जो पीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह
जॾहिं तकरीर कंदो 70,000 माण्हू हुजनि लख सवा हुजनि पाण ॻाल्हाईंदा हुआ त जीअं अॻियां पिया ॿुधंदा हुआ इहे पोइते वारा बि हिकु जहिड़ो पिया ॿुधंदा हुआ कि मदीने जे साईं फतह मके वारे ॾींहुं ख़िताब कयो 1.25 लख जवान असां तो सजा करे आवाज़ लगा के वारन के वट पकड़ कंदा बाबा थोरो मो हेडा करे बाबा हिन के ठाहा पेली पार करे महबूबन 1.25 लख माण्हुनि खे ख़िताब कयो बग़ैर लावे सुभान अल्लाह कि अॻियां वेठल ॿुधनि पिया इहे पुठियां वारा इहे हिकु जहिड़ो ॿुधनि बादशाह पीर रहमतुल्लाह ऐं असांजो जलसो बादशाह पीर जो जलसो इहा ॻाल्हि उतां खां पोइ दस्तगीर जो जलसो जुमे जी रात सूमर 1.25 लख मजमू हूंदो पोइ साईं त कीअं कंदो अल्हम्दुलिल्लाह वरी टेक लॻाए वेही रहा माण्हू पंहिंजो सदा साईं खे छा वरी थोरी देरि गुज़रे अल्हम्दुलिल्लाह वरी खामोशी वेर अल्हम्दुलिल्लाह हिकु ॾींहुं ख़लीफ़नि अर्ज़ कयो सुनो ॿिया मौलवी तकीर कंदा ख़ुतबो रवानगी सां पढ़ंदा अमा अल्हम्दुलिल्लाह पोइ ख़ामोश वरी अल्हम्दुलिल्लाह ख़ामोश वरी अल्हम्दुलिल्लाह ख़ामोश बादशाह पीर फरमायो मां आम मौलवी मुल्लो कोन आहियां मां गौसे आज़म दरमयाने औलिया तू मोहम्मद मुस्तफा दरमयाने अंबिया मां वलियन जो सरदार वलियन जो इमाम आहियां जीअं मुंहिंजो नालो नबियन में मुंहिंजा प्यारा इमाम सरदार ईअं मां शैख़ुल इंस वल जिन इंसाननि जो मुर्शिद जिन्ननि जो पोइ जॾहिं मां ख़िताब शुरू कंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह चवंदो आहियां त जिन्न चवंदा जिन्न असांजा मुर्शिद तूं असांजो बि मुर्शिद आहीं थोरो तरस था असां बि तुंहिंजो जलसो ॿुधंदासीं तुंहिंजो वाइदो ॿुधंदासीं पोइ वरी वेठो हूंदो आहियां जिन्न अची वेंदा ॾिसंदो आहियां अची विया पोइ वरी चवंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह मलाइका अर्ज़ कंदा या पीरोन पीर तरस असां मलाइकनि खे बि शौक़ आहे तुंहिंजे जलसे ॿुधण जो पोइ मलाइका ईंदा उन्हनि जो इंतज़ार कंदो वरी अल्हम्दुलिल्लाह रूहानी बुजुर्ग चवंदा दस्तगीर असां बि पंथ में आहियूं थोरी तकरीर रोक त असां बि पहुचूं ऐं तुंहिंजो फैज़ हासिल कयूं तकरीर ख़त्म थींदी तक़रीबन 70 जनाज़ो साथी जलसे में जॾहिं पाण इश्क़ मुस्तफ़ा बयान कयो फटको हूंदो कुकड़नि में शीरूं पई हूंदियूं ईअं मुंहिंजा प्यारा आशिक फटकी फटकी पंहिंजूं जानूं ॾींदा हुआ बादशाह पीर जे जलसे प्यारा मुसलमान भाइरो अम्मा थी फरमाए अम्मा मुझो बादशाह मुझो पीर मुझो प्यारो फर्जंद हज़रत पीरान पीर दस्तगीर आयो कुछ ॾींहं लॻा 2 साल लॻा जॾहिं वॾो थियो मुंहिंजी हंज में वेठो हो हाणे मूंखे थो चवे अम्मा हिकिड़ी तमामु पुराणी ॻाल्हि आहे बयान आऊं थो कयां तस्दीक तूं कंदी पुराणी ॻाल्हि कहिड़ी थो करे जी पुट ॿुधा अम्मा हिकु दफ़ो पंहिंजे सैयदर में सादादर में शादी पंहिंजा करीब रिश्तेदार हा पर अम्मा हीअ ॻाल्हि तॾहिं जी आहे जॾहिं आलम अरवाह में वेठो हुअसि वलियनि खे सबक़ में पढ़ायो जी पुट अॻिते अम्मा पोइ सैयद घराने में शादी मुंहिंजे नाले अब्दुल्ला सोमई रहमतुल्लाह अलैह अव्हां खे चयो सभु तयार थियो हलंदासीं शादी में मिटनि जी शादी आहे
असालत खराब जो मसइलो असब हलो मूं अर्ज कयो बाबा मां कान हरद छाजे ला इन उम्र ताईं न मुंहिंजी अखियुनि ख़ैर ॾिठो आहे न ख़ैर मूंखे ॾिठो आहे न मुंहिंजे कननि ते ख़ैर जो आवाज़ पियो आहे न मुंहिंजो आवाज़ के ख़ैर ॿुधो आहे हिननि पेरनि सां मां ॿाहिरि कान निकिती आहियां मुंहिंजे पर्दे जो मसइलो आहे शादी में भली माइटनि जी शादी में पर कई क़िस्मनि जा माण्हू ईंदा मां नथी हलां मुझे ला खड़ी बच गिरा खड़ी हो पर हला कड़ी जी गाला इन दस्तगीर जी अम्मा जी शादी कर थी चवे तो अम्मा वो तू घर में अकेली हुई घर भाती सब शादी में आया एकड़े चोर के खबर पई अब्दुल्ला सो मई जो घर खाली आ सब शादी में वयान अज वजा मोकियो आ वनी मां चोरी कया वो चोर हलो दीवार पे चढ़ियो मां उन वक्त आलम अरवा में वलियन खे सबक पे पढ़ाया अचानक मुझी पंहिंजे घर दे निगाह थी ॾिसां त चोर पियो चढ़े सोच मत अम्मा जी ॻाल्हि जे लाइ शादी छॾी कान वई वो पर्दे जे करे वरी चोर मथे चढ़ियो त या अम्मा ॾिसंदी या चोर जी नज़र अम्मा ते पवंदी वो अम्मा कीअं चवंदी त हिननि कननि सां मूं ख़ैर जो आवाज़ कोन ॿुधो आहे हिननि अखियुनि सां मूं कॾहिं ख़ैर माण्हू कोन ॾिठो आहे ओ मुंहिंजी मां ओ हिकिड़ो शींहुं घर में आयो तोखे यादि हूंदो उन शींहुं चंबो हणी उन चोर खे भॼायो असल ॻाल्हि इहो हुई इहो शींहुं कोन हो मां अल्लाह खां इजाज़त वरिती त मौला इजाज़त ॾे मुंहिंजी अम्मा जे पर्दे जो मसइलो आहे ओ रब इजाज़त ॾिनी मां शींहुं जी सूरत इख्तियार करे पंहिंजे घर आयोसि मूं शींहुं खे चंबो हणी भॼायो अम्मा इहो शींहुं कोन हो तुंहिंजो पुटु सैयद अब्दुल कादिर जीलानी हुयो या किरान दस्तगीर रोशन ज़मीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी दोस्तों नारे या तुझो मुर्शिद मुझो मुर्शिद जंहिंजी यारी अदा आशिक़ अदा सवार गॾिजी अल्लाह कंदो कामिल पीर मिलियो आहे हिते बि हामी आहे क़ब्र में बि हामी आहे हशर में अल्लाह से दर्जातनि खे अञा बुलंद बाला आख़िरी वक़्त आहे दोस्तो क़ब्र जी याद आख़िरत जी याद वॾा ॿार न विहारियो वॾियूं नियाणियूं न विहारियो नियाणियूं बालग थियनि त पोइ कती जो बीसी जो फिलाने जो ॿारो थिए पोइ उथारी इस्लाम इन्हनि शयुनि खे नथो मिले इस्लाम में गम सिर्फ़ 3 ॾींहं पोइ तॾो तॾहिं जी बि इजाज़त न आहे गम मल्हायो पंहिंजे जो 3 ॾींहं असां 12 महीना ताईं शादी इस्लाम में हुकुम हराम बीसी खुले पोइ न न्याणी जवान थी माइटनि ते हक़ आहे रिश्तो तयार आहे मजबूरी का खैर शरई मजबूरी कान्हे त पोइ फौरन भली पार्टी हलंदी रते ख़ुशी करे बस 50 देगूं लाइ माण्हू ख़ुशि कंदे पर अल्लाह या अल्लाह जो रसूल हिन ॻाल्हि ते ख़ुशि थींदा हिन ॻाल्हि में ईअं न वरी माण्हू चवंदा हाणे पुटु 35 साल जो थियो आहे इहो भरां पुटु बि जवान थिए फौरन माइटनि खे फिक्र हुअणु खपे उन खां पोइ जेकॾहिं को गुनाह कई त उन जा ज़िम्मेदार माउ पीउ शादी खां पोइ हू ज़िम्मेदार पोइ हुनजी मर्ज़ी अल्लाह वटि ज़िम्मेदार शादी खां पहिरीं अगर माइटनि सुस्ती कई रिश्ते में शरई उज़्र बि कोन्हे उन में का ग़लती कई त उन में ॾोह में माइटनि पंहिंजूं नियाणियूं उथारियो ऐं मुंहिंजा प्यारा निमाज़ पढ़ो अल्लाह खे यादि कयो क़ब्र खे यादि कयो बेटा साहब जो फरमाए सुतियल सूर कराया जागन वाणी सुतियल सूर कराया सुतियल सूर कराया अल्लाह तुम सजन बजाया जागन वाणी सुतियल सूर
सुतियल सूरत राया सुतियल सूरत राया अल्लाह तुम सजन बजाया जागन मानी सुतियल सूरत राया हिकड़ी फरमाइशा हाय दर्द मदाऊं कयमो दोस्त दर्जे आस पास जे जियर जान बना मिली अच जाए कबर जे आस पास लाश मुहिंजो कज दफन लाश मुहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दर अॻियां दोस्त पंहिंजे दर अॻियां ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आस पास है दर्द जित हलंदो भुल हशर जो मुश्किल सदे मीज़ान में जित हलंदो भुल हशर जो मुश्किल सदे मीज़ान में उत पुल उकारे पार कजा अच जाए हशर जे आस पास हाय ज़ई पहिल ज़ैनल सदी कज ज़मानत मुश्किल सदे मैदान में ज़ई पहिल ज़ैनल सदी कज ज़मानत मुश्किल सदे मैदान में पुलकारे पार कजा अच जा कौसर जे आस हर हर किरण थरखते अम्मा हलीमा श्री महबूबा करीम आई ओ साईं जा सुल्फ हवा ते किरण पिया है और साईं खरण पिया अम्मा हलीमा मदीने जे साईं खे अर्ज़ कई हर हर किरण थरखते हर हर किरण रुखते ये जुल्फ तुई जठाया तकलीफ तू करी छो मिठा वेठा वेठी जो आया हर हर किरण था रुखते हर हर किरण था रुखते माण्हू हज़ार हजरे अस्वद चुमण वञन था माण्हू हज़ार हजरे अस्वद चुमण वञन था पर मां त महबूब तुंहिंजे पर मां त महबूब तुंहिंजे रुख खे चुमण थी चाहियां हर हर किरण था रुख ते हर हर किरण था रुख ते ये जुल्फ तुई जठाया तकलीफ तू करी छो मिठा मां वेठी जो आया हर हर किरण था रुख ते